ॿिए पासे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मांझीपुर में शेख पाड़े में घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़त्ल थी वियो आहे। जवाबदार फाइक शेख निंड सुतल पंहिंजे भाउ इल्ताफ़ शेख खे डंडा हणी क़त्ल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर खां नासिरमा खे आगाह कयूं पिया। मांझीपुर में शेख पाड़े में घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़त्ल थी वियो आहे। जवाबदार फाइक शेख निंड सुतल पंहिंजे भाउ इल्ताफ़ शेख खे डंडा हणी क़त्ल कयो आहे। हिकु भेरो ॿीहर नासिरमा खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मांझीपुर जे शेख पाड़े में घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़त्ल थी वियो आहे। जवाबदार फाइक शेख निंड सुतल पंहिंजे भाउ इल्ताफ़ शेख खे डंडा हणी क़त्ल कयो आहे। इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे मांझीपुर जे शेख पाड़े में, जिते घरू तकरार तां पंहिंजे भाउ खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार फाइक शेख निंड सुतल भाउ इल्ताफ़ शेख खे डंडा हणी क़त्ल कयो आहे। हिकु बार ॿीहर नासिरमा खे आगाह कयूं पिया। मांझीपुर जे शेख पाड़े में घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़त्ल थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर मोहम्मद हसन असां सां लाइन ते मौजूद आहे। मोहम्मद हसन, कहिड़ा तफ़सील आहिनि? इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे? जी, मांझीपुर शेख माला में नंढे भाउ फाइक अली, वॾे भाउ 30 साल इल्ताफ़ शेख खे जेको निंड पियो हुयो उन्हनि खे डंडा हणी करे क़त्ल करे छॾियो। त वाक़ियो पुलिस ज़रिए ॿुधायो पियो वञे तो घरेलू अड़बत सबबु पेश आयो आहे। पुलिस लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी मोहम्मद हसन तफ़सील खां आगाह करण जे लाइ।